जी त असां ठुल प्रेस क्लब में मौजूद आहियूं। कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे त मुबारकपुर थाणे जी हद में कुरार बिरादरी जो जेको माण्हू क़तल थियो आहे उन जा जेके वारस अॼु प्रेस क्लब में एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि खां पुछां त हुननि जो वधीक छा चवणु आहे। कोरार बिरादरी जे शहीद नूरमोहन कोरार खे फसल जी भेल तां जेको आहे नाहक बेदर्दी सां कातियूं हणी डंडा हणी जेको आहे उनखे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। अॼु 14 ॾींहं आहे उन्हनि जे कातिलनि खे मुबारकपुर जो SHO मोमन पनाह बिरोही गिरफ़्तार करण लाइ तयार ई न आहे। असीं SSP जैकबाद खे अपील था कयूं त अॼु इन्हनि जूं शहीद नूरमोहन कोरार जा मासूम ॿार, मासूम न्याणियूं, असांजूं औरतूं, असांजा ई ॿुढा ॿार, असांजा ठुल जा क़ौम परस्त अॼु सभु इहो मुतालबो था कयूं SSP जैकबाद को त फिलफोर शहीद नूरमोहन कोरार जे कातिलनि खे गिरफ़्तार कराए मुबारकपुर जो जेको बदमस्त SHO आहे मोमन पनाह बिरोही उन्ही खे तो बदली कराए। पुलिस गिरफ़्तार नथी करे, वो गिरफ़्तार कया वञनि जेके अहम जेके आहिनि न मुलज़िम उहे सरेआम घुमंदा अचनि था, क्लाशिना बंदूका खयूं अचनि था। उन पुलिस गिरफ़्तार के हिकु ॿ माण्हू जेके उन गिरफ़्तार कया माल उन उहो छॾे न पैसा वठी। SHO चयो त मूंखे मथो झला था, मूंखे अहमद अली बिरोही फोन करे आ त मां तंहिंजे करे नथो चढ़ां। तव्हां भले शक हुजे SP खे चयो, DIG खे जंहिंखे भले चयो। SHO वॾे जो कान पहुच वारो माण्हू आहे साईं, उहो तंहिंजे करे कुझु बि न कयो हिन महिल ताईं। FIR थियल आहे, 12-15 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जवाबदार को बि गिरफ़्तार न थियो हिन महिल ताईं। मोहन पनाह SHO आहे, अञा धमकियूं ॾिए थो, बासरनि माण्हुनि जो हुनजे चए ते लॻे थो। हर शइ का बि अञा गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मीर अहमद अली ख़ान बिरोही जेको आहे जुकमाबाद जो हुनजी मालिकी करे थो, पर मीर अहमद अली ख़ान खे इहो जुगाए नथो। असां हिकु ई पाड़े जा आहियूं, उथण वेहण गॾु हर शइ आहे, बहितर ईअं हुनजी मालिकी बि न करे जवाबदार गिरफ़्तार कयो वञे। SSP खां बि मुतालबो आहे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। असांजो अर्ज़ु इहो आहे त 24 तारीख़ जो वाक़ियो थियो आहे, हिन वक़्त ताईं का बि शइ न कई अथऊं। न SP करे थो, न सूबेदार करे थो, ना इंसाफ़ी थी आहे असां सां। असांजो माण्हू क़तल कयो वियो अथऊं, हुनखे छुरियूं हयूं अथऊं, हुनखे डाटा हया अथऊं, उनखे माण्हू खे मारियो अथऊं। असां जेके असांजो अर्ज़ु इहो आहे त SP खे महिरबानी करे IG DIG इन कर्नल इनखे हटाइनि। इहो आहे त हाजी नूर मोहम्मद खे क़तल कयो वियो आहे बेगुनाह ऐं नाजाइज़। असांखे इंसाफ़ खपे। SHO मोहम्मद पनाह जेको आहे क़ौम परस्ती करे थो ऐं पंहिंजनि माण्हुनि खे जेको आहे वठी वरी छॾे ॾिए थो ऐं चवे थो त अहमद अली ख़ान मूंखे बिरोही जेको आहे त उन चयो आहे त बाबा जेको तव्हांखे करिणो आहे तव्हां कयो ऐं मां माण्हू गिरफ़्तार न कंदुसि। हे नाइंसाफ़ी आहे, असांखे इंसाफ़ खपे ऐं हक़ खपे। अॼु असां हिते प्रेस क्लब ते आया आहियूं, सुभाणे ॿिए ॾींहुं असां जैकाबाद वेंदासीं, ॿिए 3 ॾींहं असां जेको आहे हाई कोर्ट लाड़काणे वेंदासीं। SP खे ऐं DSP ठुल खे बि असांजी रिपोर्ट आहे त असांजा जल्द में जल्द हाजी नूर मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। असांजो मुतालबो इहो माण्हू अंदरि थियनि जेके कातिल असांजा इहे अंदरि थियनि, इंसाफ़ मिले असांखे। छो असां नाजाइज़ी थी आहे। पुलिस उनखे गिरफ़्तार करण खां टन लाटार बणियल आहे, जंहिंजे करे उनजा वारिस असीं क़ौम परस्त अॼु ठुल प्रेस क्लब जे अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे त हिननि जे वारिसनि सां इंसाफ़ न थियो आहे, मक़तूल जे खून सां इंसाफ़ न थियो आहे। अञा वेतर जेके मेन जवाबदार आहिनि, क़तल में मुलिस जवाबदार आहिनि, उहे हथियार खणी कोरार बिरादरी खे धमकियूं था ॾियनि त तव्हां पंहिंजे केस सां हथु खणो, न त ॿी सूरत में तव्हांखे बि क़तल कयो वेंदो। असां सम्झूं था त मुबारकपुर थाणे जो SHO ऐं नाल SSP जैकाबाद कमदार बणियल आहिनि। 14-15 ॾींहं अॻु नूर मोहम्मद कोरार खे बिना कंहिं ॾोह जे ख़सीस नंढड़े हिकिड़े माल घेरण जे करे बेदर्दी सां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि ॾाटनि सां छुरियुनि सां वार करे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। अॼु उन जूं अमड़ियूं भेनरियूं, उनजा भाइर, उनजा माइट प्रेस क्लब ठुल पहुता आहिनि ऐं असीं क़ौम परस्त जिस्कम सिंध तरक़ी पसंद पार्टी जा दोस्त जेको आहे उन सां इन हवाले सां बीठा आहियूं त हू मज़लूम आहिनि। असीं जेको आहे SSP जैकाबाद खां मुतालबो था करियूं त जेको नूर मोहम्मद जा जेके बि कातिल आहिनि उन्हनि खे फिलफौर गिरफ़्तार कयो।